मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सॼी दुनिया में मौजूदु सिंध जा आशिको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूरु फलकारो सलाम क़बूल कंदा। मोज़िज़ सामीन, हिन वक़्तु जीअं तव्हां मोहम्मद फ़क़ीर खटियाण जे मेले ते मौजूदु आहियां। मोहम्मद फ़क़ीर खटियाण सिंध जो हिकु मस्त सरमस्त बाशऊर फ़क़ीर हो, जेको गोश नशीन थी न वेठो, पर उन तसौफ़ ऐं हक़ जे पैगाम खे सॼी सिंध में पखेड़ण लाइ हू निकितो ऐं सॼी सिंध में हुन तसौफ़ जे पैगाम खे आम कयो। ऐं उन जो ई नतीजो आहे जो संदसि हिन मेले में सॼी सिंध जा माण्हू अचनि था, फ़क़ीर अचनि था, महफ़िलूं ऐं राग थिए थो। मोहम्मद फ़क़ीर जी ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते रोशनी विझणु तमामु ज़रूरी आहे। त ॿ सुवाल जेके मुंहिंजे ज़हन में आहिनि, उन्हनि सुवालनि जे जवाब लाइ ऐं फ़क़ीर साईं मोहम्मद फ़क़ीर खटियाण जे ख़ानदान जे हिकु इंतिहाई पढ़ियल लिखियल बाशऊर साईं वली मोहम्मद खटियाण वटि पहुतो आहियां। संदसि आलीशान लाइब्रेरी आहे ऐं संदसि तमामु घणो मुतालो बि आहे। उन खां पोइ जीअं त हिन दरगाह सां हुनजी वाबस्तगी आहे, फ़क़ीर फ़ुक़रा या वॾनि जे हवाले सां सीन बसीन केतिरियूं ॻाल्हियूं हुन ताईं पहुतल आहिनि। उहो नंढे हूंदे खां वठी फ़क़ीर फ़ुक़रा खां उहे शयूं ॿुधंदो आयो आहे। त इन करे ज़रूरी आहे त फ़क़ीर साईं जे उन्हनि ज़िंदगी जे बारे में जेके सुवाल आहिनि, उन्हनि जा जवाब साईं वलीमत साईं खां वठिजनि। उन में हिकिड़ो इहो सुवालु आहे त फ़क़ीर मोहम्मद साईं जी जेका दरगाह आहे या उन जे मेले जो जेको इंतिज़ामु आहे, उन इंतिज़ामकारी में मखदूम नूह सरवर जे दरगाह जा पीर, जंहिंमें मखदूम तालिब मौला या ॿिया या हाणे मौजूदा पीर बि जेके आहिनि, उहे दिलचस्पी वठनि था। जॾहिं त हुननि जी पंहिंजी दरगाह, पंहिंजी पीरी मुरीदी आहे ऐं हेॾां तालिबनि जो सिलसिलो धार आहे, त इहो तलक कीअं जुड़ियो, इन सुवाल जे जवाब जे लाइ पाण खे साईं वलीमत साईं खां पुछणो आहे। ॿियो इहो सुवालु आहे त सिंध जे ॿी सूफ़ी दरगाह पीर साईं पागारो या राशिदिया
दरगाह जेका आहे उन सां मोहम्मद फ़क़ीर जो कहिड़ो तालुक़ु रहियो। तिन्हनि ॿिनि दरगाहनि जे मतिलबु त तालुक़ जे सिलसिले में अॼु जेको सो साईं वली मोहम्मद खटियाण खे तकलीफ़ ॾींदासीं ऐं उहो सुवाल खां पुछंदासीं त फ़क़ीर साईं राशिदा ख़ानदान जेको सिंध जी तमामु वॾी जेका सा हिकिड़ी ताक़तवर गादी आहे ऐं हिन वक़्तु बि हुर जमायत जेका आहे उनजो पंहिंजो तारीख़ में वॾो किरदारु बि रहियो आहे। बरतानवी साम्राज्य जे ख़िलाफ़ु हू विढ़ी ऐं हिन वक़्तु बि जेको सो उहा मुनज़िम आहे। उन जमायत सां या उन सिलसिले सां फ़क़ीर साईं जो कहिड़ो तालुक़ु हो जो फ़क़ीर साईं पंहिंजे कलामनि में पागारे साईं जो ज़िक्र कयो आहे निहायत अक़ीदत सां, या हिकिड़ी काफ़ी त उनजी अहिड़ी बि आहे त हिरदे अंदरि होका हुलिया हरदम हिज़बुल्लाह अदा अलाह अदा। त इन सिलसिले में साईं तव्हां वज़ाहत करियो त पीर साईं पागारे जे दरगाही सिलसिले सां मोहम्मद फ़क़ीर खटियाण जो कहिड़ो तालुक़ु साईं? साईं मशकूर फलकारा साहिबु अव्हां जा लख अहसान ऐं कोशिशूं जेके हमेशह अव्हां इन सूफ़ी अज़म ऐं उनजो प्रचार पैगाम खे दुनिया ताईं पहुचाइण जे लाइ हिकिड़ी वॾी कोशिशि करे रहिया आहियो। उन सिलसिले में अव्हां अॻु बि मोहम्मद साईं ते ऐं ॿियनि काफ़ी बुज़ुर्गनि ते प्रोग्राम कया आहिनि। यकीनन उहे असांजी दुनिया या ॿाहिरि जी दुनिया उन्हनि जे माण्हुनि ताईं हिकिड़ो सूफ़ी अज़म जो पैगाम हुननि जो मक़सदु उहो पहुचे थो। उन जे लाइ अव्हां हिकिड़ो ज़रियो थी आया आहियो असां वटि बि, उन लाइ अव्हां जूं महिरबानियूं। अर्ज़ु इहो त मोहम्मद साईं जेको सुवालु अव्हां कयो पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जिन जी गादी सां फ़क़ीर साईं जिन जो तालुक़ु कहिड़ो हो कीअं हो, उन जे लाइ आउं अर्ज़ु कंदुसि इहो त फ़क़ीर साईं जिन जो रिसालो छपियल जेको साईं मख़दूम तालबिल मौला साईं जिन तरतीब ॾेई उहो छपरायो। हाणे असां उन जे मुताबिक़ उन रिसाले मख़दूम तालबिल मौला साईं जिन जे छपायल रिसाले जे मुताबिक़ उन खे ॾिसूं त मख़दूम साहिबु साईं जिन इन मौज़ू ते पीर साईं जिन सां मोहम्मद साईं जिन जो तालुक़ु या निस्बत कहिड़े क़िस्म जी हुई, उन जे लाइ जेका साईं मख़दूम तालबिल मौला साईं जिन मोहम्मद साईं जे रिसाले मनतोक मोहम्मदी में लिखियो आहे, असां उन तरफ़ हलंदासीं त जीअं मनतोक मोहम्मदी जो सुफ़ो नंबर 4 आहे। उन ते जनाब साईं मख़दूम तालबिल मौला साईं जिन मोहम्मद साईं जिन जे लाइ लिखनि था त मोहम्मद ख़ान जा वॾा असुल खां पीर साईं हज़रत राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जिन जा मुरीद हुआ ऐं पाण बि वञी पीर साहिबु पागारे हज़रत शाह मर्दा शाह उर्फ़ कोट धणी बादशाह खां तौहीद जी तलक़ीन वरिताऊं। त असां जीअं त सीना बसीना हिकिड़ियूं रवायतूं सीना बसीना हूंदियूं आहिनि वॾनि खां या ॿिया जेके फ़क़ीर जेके सोहबती उन्हनि खां जेके सीना बसीना रवायतूं उहे बि ॿुधल, पर बहितरु इहो त फ़क़ीर साहिब जे रिसाले जेको तक़रीबन आहे काफ़ी माण्हुनि वटि आहे उन जे मुताबिक़ वज़ाहत थिए त उहा वधीक बहितरु रहंदी। त साईं जिन मख़दूम तालबिल मौला साईं जिन बि फ़क़ीर साईं जिन जो चिटो तालुक़ु रूहानी हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जिन सां मोहम्मद साईं खे मुंसलिक कयो आहे। फ़क़ीर साईं मोहम्मद साईं पंहिंजे मुर्शिद सां जी ॿिए हंधि मख़दूम साहिबु साईं जिन लिखनि था त हज़रत पीर साईं पगारे जिन जो सचो ऐं गाज़ी फ़क़ीर पिणु हो। फ़क़ीर साईं पंहिंजे मुर्शिद साईं जिन शाह मर्दा शाह जिन उन्हनि खां दस्तबैयत हुआ ऐं पंहिंजो अक़ीदत ऐं जेको मोहबत जो नातो अक़ीदत जो पाण उहो सुहिणे नमूने ख़ूब तरीक़े सां निभायूं, जंहिंमें पाण हमेशह दरगाह जा सफ़र बि कयूं, पंध बि कयूं उते पीर साईं जिन जी दरगाह ते। ऐं उन खां पोइ पीर साईं शाह मर्दा शाह जिन या पीर साईं सूर्य बादशाह जिन बि असांजे ॻोठ में फ़क़ीर साईं जिन जे आस्थाने ते
आया ज़ियारत बख़्शियाऊं, इहो बि हिकिड़ो आहे तारीख़ी सबूत आहे त फ़क़ीर साहिब वटि पीर साईं जिन पाण बि आया, ज़ियारत नसीब फरमायूं। उन खां पोइ असां अचूं था पीर साईं सूर्या बादशाह जे दौर में। त उन फ़क़ीर साईं मोहम्मद साईं जिन, पीर साईं शाह मर्दान शाह जिन जो दौर, उन में बि हुआ, उन्हनि खां दस्तबैयत हुआ पाण। ऐं उन खां पोइ साईं जॾहिं साईं सूर्या बादशाह जिन जो दौरु आयो, सबक़तुल्लाह शाह साईं जिन सूर्या बादशाह जिन जो दौरु आयो, त उहो दौर बि फ़क़ीर साईं ॾिठो। ऐं उन दौर में बि पाण पंहिंजे मुर्शिद सां रहिया, सचा रहिया। जॾहिं पीर साईं सूर्या बादशाह जिन वतन या कफ़न जी तहरीक हलाई, हाणे उहो दौरु जेको फ़क़ीर साईं जिन जो उमिरि जे हिसाब सां ज़हीरी जो दौरु हो। नफ़्स खे निमाइण, जोहद, चिला, कशियूं, इन्हनि जे करे फ़क़ीर साईं जिन जी सिहत तबियत बि कमज़ोर हुई। उन बावजूद बि पंहिंजी जिस्मानी कमज़ोरी इहो सभिनी खे पासे ते रखी हिकिड़ो ई वतन जो, हिकिड़ो आज़ादी जो नारो जेको साईं सूर्या बादशाह जिन हयो, उन जे लाइ फ़क़ीर साईं इंतिहाई जुरतमंदाना अंदाज़ में पंहिंजे मुर्शिद वटि पहुता ऐं पाण खे पेश कयूं त साईं असां हिन तहरीक में पंहिंजूं ख़िदमतूं या जेके असांजा आहिनि उहे ख़िदमतूं असां अंजाम ॾियण लाइ तयारु आहियूं ऐं असां अव्हांखे इन कम में क़बूलु कयो। जंहिं ते पीर साईं सूर्या बादशाह जिन फ़क़ीर साईं जी ज़ईफ़ी, कमज़ोरी, वॾी उमिरि उहा ॾिसी ऐं फ़क़ीर साईं जिन खे इन तकलीफ़ या इहे जेके किशाला, इन्हनि खां फ़क़ीर साईं जिन खे मना फ़रमायो तव्हांजी हाणे उहा उमिरि न आहे, तव्हां उन खे छॾियो, आराम कयो। बहरहाल उन खां पोइ बि अख़लाक़नि या तबलीग जे सिलसिले में बि फ़क़ीर साईं जिन तबलीगी तौर बि हिकिड़ी उन तहरीक जी हिमत अफ़ज़ाई जेका कबी आहे, उन में फ़क़ीर साईं जिन जिस्मानी जे कमज़ोरी हुई त तबलीग जे ज़रिए अवाम में रूह फूकियो, आज़ादी जो रूह फूकियो ऐं इनक़लाब जो रूह फूकियो, इनक़लाब जो रूह फूकियो। असां वटि साईं फ़क़ीर बशीर अहमद लिगारी डिघड़ी खां पीर साईं जिन जा सचा सादिक मुरीद आहिनि। पाण हिन दुनिया में हिन वक़्तु रज़ा इलाही सां पर्दो करे हुन दुनिया में पहुता आहिनि। अलाह साईं जूं रहमतूं हुन ते हुजनि। ऐं फ़क़ीर साहब बशीर फ़क़ीर जिन जो वालिद साहबु फ़क़ीर अब्दुल्ला फ़क़ीर दुहाए वारो मोहम्मद साईं जिन जो साथारी हो, जमायत जे हिसाब सां भाउर आहे पाण में। त फ़क़ीर बशीर अहमद लिगारी काफ़ी कचहरियुनि में असांजे साम्हूं हिकिड़ो ज़िकिर कयो जेको थी सघे थो अॼु ताईं के किताबी सूरत में किथे न आयो आहे। बहरहाल फ़क़ीर साहिब जे ज़िबानी जेका असां ॻाल्हि ॿुधी त पीर साईं सूर्या बादशाह रत्नागरी मां हिकिड़ो ख़त लिखियो जमायत जे कुझु माण्हुनि ॾे त मुंहिंजी ग़ैर मौजूदगी में अगरि को बि सलाह मसलत या कंहिं ॻाल्हि में मुंझारो अचे त अव्हां मोहम्मद फ़क़ीर खटियाण ऐं अब्दुल्ला फ़क़ीर दुहाए वारे सां सलाह मसलत में रहिजो। इन ॻाल्हि मां साबित थियो त फ़क़ीर साईं जिन जो जेको उमिरि जो आख़िरी हिसो ज़ईफ़ी बि हो, पाण उन में बि हिमत न हारियऊं ऐं जहिड़ो हाल हो त ही क़ौमी तहरीक मुर्शिदनि जे तरफ़ां जेका शुरू थी उन में बि हिसो वरिताऊं ऐं निहायत बहादुरी सां ऐं तबलीग जेका कंदा रहंदा तॾहिं बि उहा इनक़लाब जी सिरदा सांगा चावी हथ लावी पिछे इश्क़ा फातकू त ही बि हिकिड़ो इश्क़ आहे न, सही वतन जो इश्क़ आहे। हाल हुसैनी वाले हमले हुर थी हुकुम हलावी, पाण कॾहिं बि कमज़ोरी हिणाई न ॾेखारियऊं, हमेशह शेर दिलि थी रहिया। या अञा बि हिकिड़ो फ़क़ीर साईं जिन जो पैगाम काफ़ी सॼो इहो हिमत ऐं मर्दानगी जो पैगाम आहे, मंसूरियत जो पैगाम आहे। उन में एकता हरगिज़ नींह न लावण, लावण तां गम खावण क्या, शेरान नाल मुक़ाबिल थी वण, पिछे दहशत कनूं हट जावण क्या। जॾहिं शेरनि जे मुक़ाबले में माण्हू अचे थो त हुनजूं इहे दहशतूं इहो सभु पासे ते रखणियूं आहिनि।
त असां इहो चवंदासीं त मोहम्मद साईं पंहिंजे आख़िरी दौर ताईं पंहिंजे मुर्शिद सां सचा रहिया। हुननि जे उन हर कमु तहरीक ख़ुशूसन जेका हुर तहरीक हुई उन में बि हिसो वरिताऊं, जिस्मानी न त अख़लाक़ी तबलीग जे ज़रिए। उन खां पोइ मोहम्मद साईं जिन जो अकेला फ़र्ज़ंद गुल मोहम्मद साईं जिन हुआ, जेके मोहम्मद फ़क़ीर जा सजादा नशीन पिणु हुआ। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि असांजी तरबियत कई, उन्हनि खे पंहिंजो औलाद कोन निपायो हुन असांखे, ऐं उहो पिणु आख़िरी दम ताईं पीर साईं सरदार सां दरगाह ते अचणु वञणु ऐं उहो जेको माइटाणो नातो हो उहो निभाईंदा रहिया। असां त जीअं फ़क़ीर साईं जो किताबु मनतोक मोहम्मदी सीना बसीना रवायतूं काफ़ी आहिनि जेके ॿुधल आहिनि। बहरहाल फ़क़ीर साईं जिन जो जेको रिसाले जे मुताबिक़ जनाब साईं मख़दूम तालिबुल मौला साईं जिन हिकु मोतबर ऐं वॾी शख़्सियत हुआ, उन्हनि पिणु इन ॻाल्हि जो इक़रार कयो आहे ऐं इन ॻाल्हि जी खुली वज़ाहत कई आहे त मोहम्मद फ़क़ीर खटियाण जेको हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी जमायत ऐं पीर साईं शाह मर्दा शाह सां दस्तबैयत हुआ, इन जमायत सां मुंसलिक हुआ। वाह साईं वाह, मतिलबु त इन जो इहो जवाबु मिलियो त साईं मोहम्मद साईं साईं रोज़े धणी जे सिलसिले सां वाबस्ता हुआ ऐं उन्हनि जा सचा अक़ीदतमंद ऐं दस्ते बैत बि हुआ। ऐं उन सां गॾु ख़ुदि साईं सूरे बादशाह वटि हू गाज़ी थियण लाइ पेश थिया ऐं साईं सूरे बादशाह जो इहो वरी वॾे में वॾो एतमाद हो त जॾहिं हू पाण हिते मौजूदु न हुआ ऐं गिरफ़्तार थी चुका हुआ त उन वक़्त खां पोइ बि हू जमायत ॾे जेको ख़त लिखे थो उन में लिखे थो त जेकॾहिं तव्हांखे को मसइलो सम्झ में न अचे त तव्हां अब्दुल्ला फ़क़ीर दुआए वारे खां या मोहम्मद फ़क़ीर खटियाण खां इन जो जवाबु वठो या उते रहनुमाई वठो। त आउं सम्झां थो इहो तमामु वॾो एज़ाज़ु आहे हिकिड़े एतमाद जो त साईं सूरे बादशाह जॾहिं जेल में बि हुजे त हुनजो एतमाद जेको सो साईं मोहम्मद साईं में हुजे त साईं इहो तमामु वॾो तालुक़ु आहे ऐं हिकिड़ो रूहानी बि तालुक़ु आहे ऐं उन सां गॾु नज़रियाती तालुक़ु बि आहे जो मोहम्मद फ़क़ीर वतन जी आज़ादी जो हिकिड़ो गाज़ी हो जेको पेश थियो। जेकॾहिं जिस्मानी तरह हू कुझु न करे सघियो त ज़हनी तरह हू माण्हुनि में उहा हिमत ऐं मर्दानगी पैदा करण लाइ उन पंहिंजो कलाम चयो। ॿियो साईं सुवालु इहो आहे त नूह सरवरी जेका जमायत आहे जंहिंजा हींअर पीर साईं आहिनि हालनि वारा मखदूम, इन जमायत सां मोहम्मद साईं जो कहिड़ो तालुक़ु रहियो, इन ते तव्हां रोशनी विझो साईं। जी साईं, मां तमामु हिकु सुठो सुवालु कयो ऐं काफ़ी फ़क़ीर फ़ुकरा हिकु गेड़ू अल्फ़ी पातल रिंदाना रम्ज़ जे फ़क़ीर ऐं हिकु 9 लखी गोदड़ी जिन जो सजादा नशीन जनाब साईं ग़ुलाम मोहम्मद साईं जिन जे तालुक़ जे बारे में जीअं मां सवाल कयो त इन जे लाइ बि आउं कोशिशि इहा कंदुसि त जनाब साईं मखदूम तालिबुल मौला साईं जिन जा अल्फाज़ या हुननि जूं जेके लिखतूं उन्हनि खे साम्हूं रखी पोइ उन मां असां को नतीजो अख़ज़ कयूं त उन लाइ पहिरीं त जनाब मोहम्मद साईं फ़क़ीर साईं जिन जे रिसाले मां ई मनतोक मोहम्मदी उन जो सुफ़ो नंबर 8 ऐं 9 जिन में कुझु इहे इशारा इन तालुक़ मुतालिक़ असांखे कुझु मिलनि था। सुफ़े नंबर 8 ते जनाब साईं हज़रत मखदूम तालिबुल मौला साईं जिन लिखनि था त फ़क़ीर साहब पूरी तरह जोहद काटे नफ़्स निमाए कुल्ली तौर फ़क़ीरी अख़्तियार कई। उन बाद पंहिंजे ॻोठ में वेही गुज़ारण जे शुगुल खे तर्क करे गेड़ू कफ़नी पाए मथो उघाड़ो करे फ़ुकरा जो सुंग बनाए छेरूं जामा विझी
साज़ो सुरूद खणी पंहिंजे सूफ़ियाना कलाम ज़रिए तौहीद इलाही जे प्रचार ख़ातिर सॼी सिंध में हर जाइ घुमंदा रहिया ऐं किथे बि गोॾो खोड़े कीन वेठा। सुफ़े नंबर 9 ते अॻिते त उन वक़्तु हज़रत गौसुल हक़ मखदूम नूह अलैहि रहमतुल्लाह जिन जी दरगाह ते सजादा नशीन मखदूम ज़हीर दीन उर्फ़ मखदूम परूजाम जिन हुआ। संदुन वली अहद हिकु नेक सीरत ऐं नेक मर्द जनाब मखदूम ग़ुलाम मोहम्मद साहिब हुआ। संदुन तब फितरतन फ़क़ीरी ॾांहुं माइल हुई। हिकु अजीब इतफ़ाक़ बनियो जो संदुन ऐं फ़क़ीर साहिब जे विच में इलाही उन्स ऐं मुहबत जो रिश्तो क़ाइमु थियो। इलाही उन्स ऐं मुहबत जो रिश्तो क़ाइमु थियो। संदुन सालकाना सोहबत ऐं इलाही इश्क दुनवी लाॻापन खां बालातर हुआ। आम माण्हू हज़रत पीर साहिब पागारे जे हिकु फ़क़ीर, हिते बि साबित आहे त पीर साईं पगारे जिन जो फ़क़ीर, पीर साईं पगारे जिन जे हिकु फ़क़ीर ऐं जनाब मखदूम साहिब जिन जे हिन उन्स खे तजुब सां ॾिसणु लॻा। बल्कि हिकु मथे उघाड़े फ़क़ीर ऐं हिकु सजादा नशीन सरदार जी सोहबत ते हैरान थियणु लॻा। मगर हक़ीक़त में ही उन्स हिकु फ़क़ीर जे फ़िकिर ऐं फ़हम जे जमाल ऐं हिकु अमीर जे फ़क़्र ऐं तवाज़ा जे कमाल जो बेनज़ीर मिसाल हो। हीअ कुझु इक़्तिबास हुआ मंतोक मोहम्मदी मां जेके साईं मखदूम तालिबुल मौला साईं जिन लिखियो आहे फ़क़ीर साईं जिन जो रिसालो मंतोक मोहम्मदी, उन मां असां उन खां पोइ वरी असां साईं जिन जो लिखियलु किताब यादे रफ़्तगां ॿियो छापो, जेको मुकमिल पहिरीं जेको हो उहो मुख़्तसिर हो, उन खां पोइ साईं उन में इज़ाफ़ा करे वरी ॿियो जेको छपरायो उन जे 142 सुफ़े ते साईं मखदूम तालिबुल मौला साईं जिन ॿियनि शोरा ऐं बुज़ुर्गनि जीअं पंहिंजे वालिद साहिबु हज़रत मखदूम ग़ुलाम मोहम्मद मग़मूम सिद्दीकी कुरैशी रहमतुल्लाह अलैह जिन जो तज़किरो कयो आहे। सुफ़े नंबर 42 खां स्टार्ट आहे। उन में बि असांखे साईं मखदूम साहिब तालिबुल मौला साईं जिन जे लिखत मां कुझु इन तालुक़ खे साबित करणु वाज़ह करण लाइ कुझु इशारा असांखे मिलनि था। सुफ़े नंबर इन मौज़ूअ जे सुफ़े नंबर 145 ते जनाब साईं मखदूम तालिबुल मौला साईं जिन लिखनि था त मोहम्मद फ़क़ीर खचाण ऐं महदी साईं जहानिया पंहिंजे बालिकनि ते नओं नालो रखंदा हुआ ऐं नाले जे पोयां अली जो लफ़्ज़ ज़रूरु हूंदो हो। जीअं इमाम अली, बहर अली ऐं मज़हर अली वग़ैरह। तीअं फ़क़ीर साहिब मुर्शिदना वालिद साहिब जिन खे बि सरवर अली जो नालो ॾिनो, मगर पाण संदुन बालका कोन हुआ। ताहम नालो पसंदि कयाऊं ऐं सज लिखी मोहर ठारायूं। उन खां अॻु संदुन ॿी मोहर हुई। ॿिन्ही मोहरनि जूं तस्वीरूं बि इन किताब ते छपियल आहिनि। ऐं साईं अर्ज़ु इहो कंदुसि त सदरी रवायतूं जेके आहिनि काफ़ी आहिनि। मोहम्मद साईं ऐं ग़ुलाम मोहम्मद साईं जिन जी सोहबत मोहबत जो या अक़ीदत जो जेको नातो उन ते काफ़ी सदरी रवायतूं आहिनि। उन खां पोइ साईं जिन जो जेको साईं जिन मखदूम तालिबुल मौला साईं जिन बि ॿिन्ही किताबनि में इन ते कुझु जेको लिखियो उन मां बि असां पंहिंजे रिज़ल्ट या कुझु हासिलु करे सघूं था। उन मां पंहिंजे उन खां अलावा साईं रईस करीम बख़्श निज़ामाणी पंहिंजे कई किताब जे जुल्द ॿिए में बि जनाब
हज़रत सूफ़ी मोहम्मद फ़क़ीर खटियाण साईं ऐं जनाब मखदूम ग़ुलाम मोहम्मद साईं जिन जे तालुक़ ऐं उन्हनि जी जेको सोबत उन ते काफ़ी कुझु लिखियो आहे। जेको बि पढ़णु जहिड़ो आहे इंशाअल्लाह जेको बि पढ़ंदो उन मां उन ते नतीजो वठी सघे थो। उन खां पोइ साईं GM सैयद बि पंहिंजे किताब जनब गुज़ारिम जिन सां उन में बि अहिड़ो तज़किरो कयो आहे। उन खां अलावा काफ़ी कुझु ॿिया बि किताब आहिनि ऐं असां इन मौज़ू ते वधि में वधि जेका साईं जिन मखदूम तालिबुल मौला साईं जिन लिखियो आहे असां इहो ई चवंदासीं त उन मां जेके बि ॿुधण वारा या पंहिंजी राय क़ाइमु करे सघनि। अच्छा, उहो तालुक़ अञा ताईं क़ाइमु आहे? जी साईं, उहो तालुक़ अञा ताईं क़ाइमु आहे। उन खां पोइ अर्ज़ु कयां हिकिड़ो ॿियो त मोहम्मद साईं जिन खां पोइ फ़क़ीर साहिबु मोहम्मद साईं जिन जे भाइटे जा फ़र्ज़ंद जनाब रईस फ़क़ीर दोस्त अली ख़ान खटियाण हज़रत मखदूम ग़ुलाम मोहम्मद साईं जिन जा मुरीद थिया। जॾहिं फ़क़ीर साईं जिन जो पहिरियों सजादा नशीन ऐं फ़क़ीर साईं जिन जो फ़र्ज़ंद जनाब फ़क़ीर गुल मोहम्मद साईं जिन पंहिंजनि वॾनि जी रवायत जे मुताबिक़ पंहिंजे मुर्शिद पीर साईं पगारा जिन सां मुंसलिक रहिया आख़िर ताईं, त उन दौर में इहो थियो जो दोस्त अली ख़ान असांजो वॾो बुज़ुर्ग जेको उहो मखदूम साईं ग़ुलाम मोहम्मद साईं जिन खां मुतासिर थी वियो, उन्हनि जा तालिब थिया ऐं ग़ुलाम मोहम्मद साईं जो तालुक़ या पोइ जो जेको बि इहो तालुक़ इहो वधंदो रहियो ऐं असां वटि फ़क़ीर साईं जा मेला जेके थींदा हुआ उन्हनि ते जन मखदूम साहिबान मां पोइ कॾहिं साईं तालिबुल मौला साईं जिन पाण बि अची हिते फ़क़ीर साईं जिन जे मेले में हाज़िरी ॾींदा हुआ। उन खां पोइ या साईं जिन जा फ़र्ज़ंद हुआ उहे बि ईंदा हुआ। अवां जेको सवाल कयो हिन में उन में शायदि आउं इहो महसूसु पियो कयां त अवां जीअं हिकिड़ो उन मां मूं ईअं महसूसु कयो त अवां इहो पिया पुछणु चाहियो त मेले जा जेके इंतिज़ाम या इख़राजात उन्हनि में पोइ को मखदूम साहिबान जो या को किरदारु या हेॾा त अहिड़े मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो कुझु उन में हो त उन लाइ आउं हिकिड़ी वज़ाहत कंदुसि त मोहम्मद साईं जी जेका दरगाह आहे तक़रीबन सिंध में ही हिकु अहिड़ी दरगाह आहे जिथे न ई कंहिं चंदे लाइ का पेती रखियलु आहे, न ई जीअं थिए थो मुरीदनि तालिबनि खां नज़ुर न्याज़ वठणु, उहो सिलसिलो बि हिन दरगाह ते न आहे। असांजा जेके वॾा फ़क़ीर दोस्त अली साईं या गुल मोहम्मद साईं उन्हनि पंहिंजी जेका जाइदाद बनी हुई तक़रीबन 150 एकड़ बनी, उहा जेका वक़ुफ़ करे दरगाह मोहम्मद फ़क़ीर खटियाण खे ॾिनी, जंहिंजो अॼु ताईं बि खातो दरगाह मोहम्मद फ़क़ीर जे नाले सां आहे। फ़क़ीर साईं जे मेले जा अख़राजात या फ़क़ीर फ़ुक़रा जेके बि अचनि वञनि था उन्हनि जे लाइ ई जेका वॾनि जी छॾियल प्रॉपर्टी वक़ुफ़ कयल प्रॉपर्टी आहे उहा ई काफ़ी गंज आहे जंहिं मां ई सॼा इंतिज़ाम हलनि था, इहे सॼा इंतिज़ाम हलनि था। ऐं इन ई ख़्याल सां उन्हनि छॾियो त बाबा पोइ बि जेको ई फ़क़ीरी जो सिलसिलो आहे दरगाह जा इख़राजात नगर फ़क़ीर फ़ुक़रा खे इन जो हिकिड़ो ज़रिए तौरु या 150 एकड़ बनी छॾी जंहिंजो ई आमदनी दरगाह जा मेला ॾिहाड़ा मरमत उन ते ख़र्च थियनि था, उन जे हिसाब लाइ छॾी वई। साईं इहे 2 सुवाल त वाज़े थिया त मोहम्मद फ़क़ीर साईं जो रूहानी जेको रिश्तो हो सो दरगाह रोज़ेधणी सां हो ऐं उन खां पोइ वरी दोस्ती ऐं मोहबत जो जेको रिश्तो हो सो मखदूम जमायत जे मखदूम ग़ुलाम सां हो ऐं उन खां पोइ सिलसिलो मोहबत जो उहो अञा ताईं रहंदो पियो अचे, एतिराम जो मोहबत जो। तव्हां सवेरे ॿुधायो त सूरे बादशाह जॾहिं वतन या कफ़न जो नारो हुयो
ऐं उन वक़्त में फ़क़ीर साईं उते गाज़ी थियण लाइ पेश बि थियो गड़ंग बंगले ते, पर हुन जी ज़ईफ़ी ऐं खे महसूसु कंदे सूरे बादशाह हुनखे चयो त न तव्हां जेको सो हिन जंग में अमली तरह जेको सो हिसो नथा वठी सघो ऐं तव्हां रूह फूकियो। उन खां पोइ वरी ॿियो इहो त उन ते एतिरो एतमाद करणु त साईं सूरे बादशाह जेको ख़त लिखे थो उन ख़त में बि हू जमायत खे तलक़ीन थो करे त जेकॾहिं को मसइलो हुजे त तव्हां मोहम्मद फ़क़ीर खां मशवरो वठो। त हाणे इहो उन वक़्त जो आहे। त हाणे तव्हां ॿुधायो त जेको मोहम्मद फ़क़ीर जेको हो सो सूरे बादशाह जी गिरफ़्तारी खां पोइ अमली तरह गाज़ी त न थी सघियो, पर हुन सिंध में जेको सो रूह फूकियो, वतन दोस्ती जो, बहादुरी जो, मुक़ाबलनि जो जेको रूह फूकियो, त उहा हिकिड़ी वॾी तहरीक जे रूप में सॼी सिंध में मोहम्मद फ़क़ीर हलियो। त हाणे उन तहरीक खां उन वक़्त जा जेके हमअसर बुज़ुर्ग हुआ मोहम्मद साईं जा, त उन तहरीक खां उहे केतिरो मुतासिर थिया, इन ते का रोशनी विझो। जी साईं, जीअं त अव्हां जो सुवालु जेको उन में इहो त मोहम्मद साईं ऐं हुन जा जेके हमअसर उन्हनि ते फ़क़ीर साईं जिन जे सोबत कलाम जो असरु या हुननि जो फ़क़ीर साईं ते असरु अहिड़े क़िस्म सां त, या नवाब साहिब जो बि वली मोहम्मद ख़ान जो तज़किरो जीअं मां कयो फ़क़ीर साईं जिन जो, त मुंहिंजे साम्हूं हींअर मनतोक मोहम्मदी जो पेज नंबर 6 आहे, जंहिंमें जनाब साईं मखदूम तालिबुल मौला साईं जिन इन हिकिड़े रिश्ते निस्बत मुतालिक़ लिखनि था त जॾहिं संदुन यानी मोहम्मद फ़क़ीर जिन जो जॾहिं संदुन पुर असर कलाम ऐं काफ़िन जी ख़बर अहले दिल दरवेश फ़क़ीर साहिब नवाब वली मोहम्मद ख़ान लगारी ताजपुरी जे कन पई त नवाब साहिब जिन हिकु ॾींहुं पंहिंजी हिकु मजलिस में फ़रमायो त हिकु दरवेश सने आवाज़ ऐं सुहिणी शिकिल सां असांजे दफ़्तर जो संभालींदड़ ईंदो। फ़क़ीर साहिब मोहम्मद फ़क़ीर जिन बि जनाब नवाब वली मोहम्मद फ़क़ीर साहिब जी फ़क़ीरी जी हक़ीक़त ॿुधी ऐं पाण नवाब साहिब जिन जे हुज़ूर में वञी हाज़िर थिया। नवाब साहिब जिन फ़क़ीर साहिब जिन जो आवाज़ ॿुधी पंहिंजे वली अहद नवाब ग़ुलाम हैदर फ़क़ीर खे चयो त असांजे दफ़्तर जो संभालींदड़ अची वियो आहे, असांजे दफ़्तर जो संभालींदड़ अची वियो आहे। उन बैदि नवाब साहिब पंहिंजे कलाम जो दफ़्तर घुराए फ़क़ीर साहिब खे मुतालिया करण लाइ ॾिनो। हिंद साहिब दिल दरवेश जंहिं अमीरी में फ़क़ीरी अख़्तियार कई तंहिंजी सोबत फ़क़ीर साहिब खे अहिड़ो उत्साह ॾिनो जो 3 साल खनि सांदह वटनि रही तसौफ़ जा नुक़्ता मालूम कयाऊं। मोहम्मद साईं जीअं असां पहिरीं बि ज़िक्र कयो त हिकु हंधि वेही गोशा नशीन थी ख़ानकाह ताईं महदूद थी, अहिड़ो बि रहिया आहिनि सिलसिला असां वटि, बसि के दरवेश हुआ जेके पंहिंजे ख़ानकाहनि ताईं महदूद हूंदा हुआ, पोइ जेके उते फ़क़र फ़क़ीर या मुरीद तालिब पहुता पोइ उन्हनि सां जेका सोबत कयूं, पर इहो हिकिड़ो महदूद कोशिशि हुई। मोहम्मद साईं ॾिठो त इहो वेही हिकु हंधि वेहण खे तर्क करे पाण गली गली वस्ती वाहण हली हक़ जी प्रचार जे लाइ निकिरी पिया ऐं उन कोशिश में उन जुस्तजू में मोहम्मद साईं जिन जूं ॿियनि काफ़ी बुज़ुर्गनि सां मुलाक़ातूं थियूं, उन्हनि सां सोबत अख़्तियार कयूं, जीअं साईं मिसरी शाह बादशाह हुआ नसरपुरी, उन्हनि सां बि फ़क़ीर साईं जिन जी सोबत हुई। साईं वली मोहम्मद साईं जिन सां त तमामु घणी फ़क़ीर साहिब जो तालुक़ु जेको जनाब साईं मखदूम साहिब पंहिंजे अखरनि में जहिड़ी तरह बयानु कयो आहे उहो बि असां सम्झी सघूं था। उन खां पोइ सिंध जी
जहानिया गादी सिंध जी हिकिड़ी अहम गादी आहे, वॾा बुज़ुर्ग उन्हनि में पैदा थिया आहिनि। उन्हनि में साईं महदी शाह उन सां पिण फ़क़ीर साईं जिन जी तमामु घणी सोबत रही। महदी सरकार फ़क़ीर साईं जिन खां काफ़ी मुतासिर हुआ। जीअं हिकिड़े हंधि महदी सरकार मोहम्मद साईं लाइ फरमायो, मोहम्मद महदी हिकु लाहे छॾ शक, हण दुई खे धक शौक़ूं पीतऊं शीर आयो इश्क अमीर। या वरी मोहम्मद साईं महदी साईं लाइ जीअं हिकिड़े पंहिंजे कलाम में, मस्त मोहम्मद मौज महदी विथी मां वेछो वार वार, वञ वञण खे वेड़ वदत में वरी वरण वाई मवार। हिते हिकिड़ी आउं इहो बि ॻाल्हि कंदो हलां त मोहम्मद साईं तजनीस हरफ़ी पंहिंजे कलाम में जेको मोहम्मद साईं तजनीस हरफ़ी खे ॾाढो फोकस कयो आहे। ऐं हिकु त हुनर आहे तजनीस हरफ़ी जो, पर उन हुनर खे रखी ऐं उन में उहो ठोस पैगाम, उहे हक़ीक़तूं माना हुनजो मक़सदु जेको आहे न उहो बि हिकिड़ो सुठो सुहिणो रहे। त हीउ जेको मूं हींअर पढ़ियो त इहो मोहम्मद साईं जो कलाम आहे जेको पूरे जो पूरो तजनीस हरफ़ी जंहिंमें सिर्फ़ु वाव जा लफ़्ज़ आहिनि। वञ वञण खे वेड़ वदत में वरी वरण वाई मवार, विख वधाए वेह मां विच ते वर्क वेसर जा विसार। हिते बि हाणे फ़क़ीर साईं जो पैगाम जेको इहो आहे त विच ते वेही रहण, इन खे छॾे ॾे, क़दम अॻिते वधा, मंज़िल अॻिते आहे, जुस्तजू कर। त इन मोहम्मद साईं जो जेको ऐं पाण अक्सर जेको साल जा ऐं ईअं चवां खणी त 11 महीना फ़क़ीर साईं जिन सायर में हूंदा हुआ, मुख़्तलिफ़ दरवेशनि सां फ़क़ीरनि सां सोबतूं करणु, उन्हनि मां नुक़्ता वठणु, किथे पाण सम्झाइणु किथे सम्झणु। फ़क़ीर साईं सुरत नृत्य में मेरा मंदर, सुरत नृत्य सम्झ जी फ़क़ीर साईं तमामु घणो ज़िक्र कयो आहे। ऐं इहो ई आहे त सुरत नृत्य हमेशह ईअं ई थी थिए, सोबतुनि मां माण्हू पिराए थो। असांजो फ़क़ीर असांजे ख़ानदान में अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी अल्लाह साईं जी महिरबानी जो खटियाण फैमिली में मोहम्मद साईं खां अॻे बि असां वटि महमूद फ़क़ीर मोहम्मद साईं जे वक़्त में ई मौजूदु हो। असांजे ॻोठ जो दरवेश फ़क़ीर हो जंहिंजो सिंध अदबी बोर्ड मां बि कलाम छपायल आहे, महमूद फ़क़ीर जो कलाम। उहो बि असांजे ख़ानदान में हो, फ़क़ीर साईं जिन जे दौर में बि हो ऐं फ़क़ीर साईं उन खां बि मुतासिर हुआ। जीअं हिकिड़ो कलाम जो घाड़ेटो उन्हनि जो अंदरूनी काफ़िया, यार याकी थी ओता की मैं फिराकी फिरदी, सॼे सियाले पवन पाले मैं पुकारां करदी। त इन तर्ज़ खां अंदाज़ खां मुतासिर थी फ़क़ीर साईं जिन उहो बि अख़्तियार कयो, उल्टे यार थे इज़हार दल बेदार दिल भर दे, शौक़ शराब कोड कबाब राग रबाब रह भर दे। त मोहम्मद साईं पंजनि वॾनि जो बि असरु वरितो, जीअं महमूद फ़क़ीर खटियाण आहे, मिस्री साईं बादशाह आहे, वली मोहम्मद साईं आहे। त मोहम्मद साईं इन ॻाल्हि खे अहमियत ॾींदा हुआ त जंहिं वटि बि कुझु शइ आहे, फैज़ आहे, जेका बि उन वटि वखर सुठो आहे, वखर आहे, त उहो उन खां वठण में हर्ज कोन आहे। सो इहा कोशिशि फ़क़ीर साईं जी सॼी हयाती इहा रही। ऐं ॻायां गली गली में ओलंग वॼाए आड़ो, ॻायां गली गली में ओलंग वॼाए आड़ो, इहो फ़क़ीर साईं जिन जो कलाम आहे। उन जी वरी नाले वारी मिसरा आहे त उहो आशिक़ असुल अवेसी वहदत विसाल वेसी, मशहूरु थियो महेसी मोहम्मद मथे उघाड़ो। फ़क़ीर साईं जिन इहो जेको अंदाज़ पंहिंजो अख़्तियार कयो न साईं, इहो उन दौर में हिकु जेको हलंदड़ हो सिस्टम या जहिड़ो तरीक़ो हलंदड़ हो, उन खां फ़क़ीर साईं जिन इहो हिकिड़ो अलॻि माना पंहिंजो अंदाज़ अपनायो। ऐं बसाहिर उन में हो काफ़ी जेके साईं गमदिल साईं फ़क़ीर साईं जिन जा हम असर आहिनि, साईं अनवर शाह जहानपुर वारा, ऐं फ़क़ीर साईं मां जिन फैज़ वरितो उन्हनि में फ़क़ीर साईं जिन जा तालिब
ऐं मूंखे थोरो इहो बि माना हिकिड़ी ॾाढी कमी महसूसु थी थिए त फ़क़ीर साईं जिन जो जेको रिसालो मंतोक मोहम्मदी उन में इन शइ खे ॾाढो नज़रअंदाज़ कयो वियो आहे त जॾहिं असां हिकिड़े कंहिं बि शख़्सियत ते लिखूं पिया त हुन जे हर पहलू खे असांखे उन ते नज़र रखणु खपे, उन ते लिखणु खपे। त मोहम्मद साईं जिन जा जेके तालिब हुआ हुन जा जेके हिकिड़े लिहाज़ खां साईं मखदूम साहिब जे उन लफ़्ज़ मुताबिक़ बालका बि हुआ, उन्हनि में साईं वॾियूं वॾियूं शख़्सियतूं पैदा थियूं, वॾा शाइर पैदा थिया। जीअं साक जी ॻोठ आहे उते साईं अली शाह हो, तमामु हिकु बहितरीनु शाइर ऐं मोहम्मद साईं जो आउं ईअं चवंदुसि बिल्कुलु नक्श क़दम ते हलंदड़ सैयद बादशाह हो। हुनजो अवां कलाम ॾिसो, जीअं हींअर मेले जो ज़िक्र हले पियो, मेले जो माहौल हले पियो, फ़क़ीर साईं जिन जो उर्स आहे, त उन ते बि साईं अली शाह जिन हुनजे शहर जो सिर्फ़ु इन करे त हुनजे हिकिड़ो अंदाज़ो थिए त ॾिसणु आहे वाजिब आशिक़ अलबेलो मंसूरी बैखाने मोहम्मद जो आहे मेलो। साईं अली शाह बादशाह जेको फ़क़ीर साईं जिन जा तालिब आहे उन जो ॿोल आहे। इन ॿोल में सॼो साईं अली शाह बादशाह फ़क़ीर साईं जिन जे मेले जो जेको मंज़र आहे उहो चिटियो आहे। आवाज़ ई असर कनि सतीं जे ॾिहाड़े, शराबी शुगुल सां छॾनि ख़्याल चाढ़े, खणनि पड़ ऐं मेंदी वहदत जो पी वेलो, ॾिसणु आहे वाजिब आशिक़ अलबेलो। उन खां पोइ इमाम अली साईं जेको सिंध जो मशहूरु शाइर हो रमज़ान वाढो, उन जा पाण पोटा आहिनि ऐं फ़क़ीर साहिब जो बि नालो रमज़ान हो, पर जॾहिं मोहम्मद साईं जिन जा तालिब थिया त फ़क़ीर साईं उन्हनि खे इस्म ॾिनो इमाम अली जो। इमाम अली साईं तमामु हिकु बहितरीनु शाइर हो, झंडल फ़क़ीर हो, गोरख साईं हो। काफ़ी मोहम्मद साईं जिन जी सोबत मां अहिड़ा फ़क़ीर दरवेश शाइर पैदा थिया। डॉक्टर साहब बलोच साहब किताबु छपियो काफ़ियूं, जंहिंमें तफ़सील सां डॉक्टर साहब मोहम्मद साईं ते लिखियो आहे, हुन जा जेके तालिब उन्हनि मां जेकी शख़्सियतूं पैदा थियूं, काफ़ी शख़्सियतूं मोहम्मद साईं जे हुन फैज़ मां उहे बि पैदा थियूं। ऐं मतिलबु त हाणे इन गुफ़्तगू मां इहो थींदो त साईं मोहम्मद साईं जेका वतन में हुरजदोजहद जे दौरान जेको रूह फूकण जो सिलसिलो शुरू कयो ऐं सॼी सिंध में वियो, उन न सिर्फ़ु संदसि हमअसर बुज़ुर्गनि खे मुतासिर कयो, पर उन सां गॾु ख़ुदि केतिरा ई सिंध जा माण्हू उन सिलसिले में अॻिते वधी हलिया। ऐं जेको नज़रियाती जेको शोबो हो रूह फूकण वारो, त उहो मोहम्मद साईं जो जेको तरीक़ो हो उहो ॾाढो कामयाबु वियो। नतीजो इहो निकितो त उहो साईं जेको सो पंहिंजे उन जीअं मिसाल तौरु जिस्मानी तरह त हू गाज़ी न थी सघिया और जदोजहद में हथियार त न खणी सघिया, पर हुन कलम जे ज़रिए, पंहिंजे शऊर जे ज़रिए, पंहिंजी फ़क़ीरी जे ज़रिए, पंहिंजे पंधनि ऐं ॾाखड़नि करण खां पोइ सॼी सिंध में न सिर्फ़ु हमअसर बुज़ुर्गनि खे मुतासिर कयो, पर उन सां गॾु बेशुमार आशिक़ पैदा कया, वतन जा आशिक़, वेड़ जा आशिक़, माण्हुनि में रूह फूकण वारो जेको जज़्बो, त सिंधी तसौफ़ में जेको मूननि में मोह विझण वारो जेको रवाजु हो वेदांती तसौफ़ खां सिंध में पहुतल, त उन जे ख़िलाफ़ बि साईं मोहम्मद साईं जेको सो मूननि में मोह विझण जे बजाए जेको सो मैदान अमल में निकिरण लाइ सूफ़ियनि खे उत्साहियो। ऐं उन खां पोइ मोहम्मद फ़क़ीर खटियाण उत्साहण सां गॾु अमल जे मैदान में हिकिड़ो उत्साह हूंदो आहे त भई माण्हू में रूह फूकिजे, पर अमल जे मैदान में बि हुन जेके से पंहिंजा आशिक़ पैदा कया जेके अॻिते हलिया। त मोहम्मद फ़क़ीर हासिलु मतिलबु इहो थियो त मोहम्मद फ़क़ीर पंहिंजे मुर्शद सूरे बादशाह जे सौंपियल कम खे
पाए तकमील ते पहुचाइण ताईं पंहिंजे आख़िरी साह ताईं जदोजहद कंदो रहियो ऐं नज़रियाती शोबे जो हू असांजो सिंध जो क़ौमी हीरो आहे। जंहिं उन दौर में क़ौमी तहरीक हलाई जंहिं वक़्त में बरतानवी साम्राज्य सिंध में हुरतहरी खे कमज़ोर करण लाइ साज़िशूं शुरू कयूं, हिंदू मुस्लिम फ़साद जेके से शुरू कराया, सिंध में हिंदू मुस्लिम तज़ाद खे जॾहिं वधायो त नज़रियाती शोबे जे सरबराह तौरु आज़ादी जी जेका जंग हुई सूरे बादशाह जी शुरू कयल, त उन नज़रियाती शोबे में मोहम्मद फ़कीर खटियाण उन हिंदू मुस्लिम तज़ाद खे ख़तमु करण लाइ वादियानत, तसौफ़, हिंदू मुस्लिम एकता ऐं मोहबत जो जेको दर्स ॾिनो, त नज़रियाती तरह अंग्रेज़नि जो जेको वेढ़ायो ऐं हुकूमत करियो वारो जेको साज़िश हुई या शरारत हुई या उन वक़्त में सॼी रियासती इदारा इन शइ खे उत्साहण में हुआ। ऐं जंहिं उत्साह में जंहिं उन अमल में असांजा पंहिंजा बि काफ़ी जेके से माण्हू उन में शामिलु थिया, पर मोहम्मद फ़कीर उन में कोशिशि इहा कई त हिंदू मुस्लिम तज़ाद घटाइजे। जी मिसाल तौरु आऊं तव्हांखे इहो बि तारीख़ जो हिकिड़ो आहे सबूत आहे त सूरे बादशाह जॾहिं वतन जी आज़ादी जी तहरीक जो जॾहिं ऐलान कयो हो त उन वक़्त में हुन चयो हो त आऊं हिंदू ऐं मुस्लिम मोहबत जो जेको सो हामी आहियां ऐं आऊं चाहियां थो त हिंदू ऐं मुस्लिम जे विचां जेका दीवार आहे उहा दीवार जेका सा उनखे को नुक़सानु न पहुचे ऐं उहे पाण खे हिकु सम्झनि, यानी मुस्लमान हिंदू खे नुक़सानु न पहुचाए, हिंदू मुस्लमान खे नुक़सानु न पहुचाए, या ख़ुदि जेके से वॾा जेके फ़साद मज़हबी जेके थिया हुआ उन में पीर साहिब पागारे पंहिंजी जमायत खे हुकुम कयो हो त तव्हां हिंदुनि जी जाइदाद जी जेका सा हिफ़ाज़त करियो। त इहो अमली सबूत हो। हिकु तरफ़ मैदान जंग में हुरतहरीक हिंदू मुस्लिम एकता खे गॾु खणी हली ऐं अमली तरह हू वेड़ में हिसो उन वरितो, त ॿिए तरफ़ नज़रियाती शोबे में मोहम्मद फ़कीर खटियाण पंहिंजे सूरे बादशाह जे अमल खे आख़िरी साह ताईं ज़िंदा रखियो। साईं महिरबानी, अॼु असां हिकिड़े मुंझिल सुवालनि जो हल कढियो त मोहम्मद फ़कीर खटियाण जी जेका शाइरी आहे, हुनजो जेको फ़िक्र आहे या हुनजी जेका तसौफ़ जो जेको शोबो आहे या तसौफ़ जी जेका दरगाह जो जेको सिलसिलो आहे, उहो सिलसिलो जेको सो वतन जी आज़ादी जी जेका सा तहरीक आहे ऐं रूह फूकण वारो जेको सो जज़्बो आहे जेको सॼी सिंध में पखिड़ियो ऐं उहा अञा ताईं शमह जले पई, उहा ॿी ॻाल्हि आहे त सूरे बादशाह जेको सो मौजूदु न आहे ऐं सूरे बादशाह या अमली जेको हुर जदोजहद वारो जेको किरदारु हो, जेके हुर गाज़ी विढ़िया पे, उहो सिलसिलो न आहे, पर नज़रियाती शोबो अञा ताईं उहो सिंध में जहिड़ो आहे, ज़िंदा आहे ऐं जीए पियो। महिरबानी साईं वलीमत साईं, अॼु तमामु जेको सो क़ीमती गुफ़्तगू पाण कई सिंध जे तारीख़ जे हवाले सां ऐं मोहम्मद फ़कीर खटियाण जे सूफ़ी सिलसिले जे हवाले सां ऐं उन वक़्त जे नज़रे ज़रूरत तहत जेको मोहम्मद फ़कीर खटियाण जो जेको अमल हो उहो ॾाढो शानदार हो ऐं इहो साबित थियो त मोहम्मद फ़कीर खटियाण असांजो सिंध जो विसारियल क़ौमी हीरो आहे। तव्हांजी महिरबानी साईं। मोज़िज़ सामीन, इन सां गॾु ई पंहिंजे मेज़बान मशकूर फलकारे खे इजाज़त ॾींदा। सदाईं गॾु, यार ज़िंदा, सोबत बाक़ी। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन